खिपरो में अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो आहे। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे हरीश केबीसी पंहिंजी रिपोर्ट में। जी नाज़रीन, तव्हांखे ख़बर आहे त अॼु मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे। मज़दूर अहिड़ी उस में महिनत मज़दूरी करे पंहिंजो पेट पालींदा आहिनि। अॼु उन्हनि जो आलमी ॾींहुं पूरी दुनिया में मल्हायो वञे थो। अचो त अॼु उन्हनि सां ॻाल्हायूं था। गवर्नमेंट जा असांखे त कोन था मिलनि, असां मज़दूरी जेके कयूं उहा ई मिले थी असांखे। जेको ॾींहं जो कमु कंदा आहियूं शाम जी मज़दूरी मिलंदी आहे बसि। गवर्नमेंट खे इहो ई अपील आहे त मज़दूरी असांखे ॾियनि या को असांजे लाइ नौकिरी को धंधो को अहिड़ो ॾियनि जेको असां गुज़ारो करे सघूं संदो। असांखे पूरा कोन था मिलनि, को मोकल न का बि बाबा कम खे खणो। असां इहे चवंदा आहियूं बाबा टाइम टेबल रखियो वञे ऐं को ॾींहुं ॾियाड़ो अहिड़ो हुजे उहो उनजो हक़ ॾिनो वञे, मोकल थी वञे, उहा हिसाब किताब थिए पियो। गवर्नमेंट खां असांजी इहा ई अपील आहे त असांखे जेको हक़ पूरो मिलियो वञे ऐं उन ॾींहं ते मोकल कोन थींदी आहे। असां अॼु खां 30 साल मज़दूरी कयूं पिया हिते खिपरे शहर में, पर 1 मई ते को बि माना को प्रोग्राम कोन्हे को, ऐं साॻियो ई रेट 20 साल खां वठी जेको उहो इन रेट में असां कमु कयूं पिया हिते। जी न साईं, असांखे मज़दूरी पूरी मिले ई कोन थी, असांखे असांजो हक़ मिले ई कोन थो साईं। हाणे तव्हां गवर्नमेंट खां कहिड़ी अपील कयो? साईं असां गवर्नमेंट खां अपील कयो असांजो रेट वधायो वञे, असांखे का सहूलियत ॾिनो वञे, का फंड ॾिनो, असांखे पूरो हक़ मिले वञे। जी नाज़रीन, ही तव्हां अॼु ॻाल्हि ॿुधियूं मज़दूरनि जो त अॼु 1 मई ऐं अॼु पूरी दुनिया में मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वञे थो, पर हिन मज़दूरनि जो चवण त असांखे पंहिंजा हक़ कोन था मिलनि। हरीश केबीसी अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।